शहीद महतरमा जो जेके से कुर्बानियों असांखे यादि आहिनि। असां यतीमनि खे रोज़ी ॾिनई, महतरमा जे दौर जे असांखे नौकरियूं मिलियूं न, कॾहिं ज़िंदगीअ में असां महतरमा जी दरगाह न ॾिठी। हाणे जेको ज़ुल्फ़कार शहीद भुट्टे जी मज़ार ॾिसणु आयासीं, महतरमा जी मज़ार ॾिसणु आयासीं हली। भुट्टा पुराणा देखो हाणे तो न वो हिंदू सिध खां वठी उन जी पंहिंजी वॾी मिल्कियतूं आहिनि ऐं असां त उन पार्टी जा आहियूं। असां ख़ुशि आहियूं। हाणे शहीद थी विया आहिनि, इन करे जेको आहे 4 अप्रैल हर 4 अप्रैल ते असां सॼी संगत सां ईंदा आहियूं, हाज़िरी भराईंदा आहियूं। छा चवंदो भुट्टे साहिब लाइ? अलाह बिस्नसीब कंदनि, भलो करे या ॾाढो। कीअं तव्हां हुनखे यादि था कयो? हुनजूं छा कुर्बानियूं? असांखे हर टाइम यादि हूंदो आहे दिलि में हुनजी इलाही कुर्बानियूं ॾिनियूं ग़रीब आवाम खे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जूं कुर्बानियूं एतिरियूं आहिनि असांजे लाइ कुर्बानियूं ॾेई हुननि माना हे जेको मक़ाम हासिलु कयो आहे उहो अवाम जे लाइ, असांजे लाइ, तव्हांजे लाइ इहो हासिलु कयो आहे। असां इहे लफ़्ज़ चवंदासीं सलाम आहे शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे अज़मत खे। वरसी मुबारक आहे जेको आहे शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जंहिं मुल्क ऐं क़ौम जे लाइ पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनो ऐं शहीद थी वियो ऐं हक़ जे लाइ विढ़ंदो रहियो ऐं असां हर साल हिते हाज़िरी भराईंदा आहियूं।